मौसीक़ी जी दुनिया जो बेताज बादशाह। इंडियाना जे हिकु शहर जे हिकु पाड़े जैक्सन स्टेट ते हिकु नंढड़ो घर बेचैन तवानाई सां गूंजी रहियो हो। उते 5 भाइर रांदि न पर सख़्त तरबियत वठी रहिया हुआ। इन्हनि जे विच में नंढो माइकल हो, जंहिंजी खेॾण जी उमिरि हुई। जैक्सन 5 जी कामयाबी पोयां संदसि पीउ जैक्सन जो लोहे नज़्म ज़ब्त हो। इते रिहर्सल न पर मश्क हुई। का ग़लती जी जाइ न हुई, सज़ा लेदर बेल्ट सां पिटणु। दुनिया खे माइकल त मिलियो, पर हिन चमकंदड़ रोशनीअ में हिन जो नंढपिण गुम थी वियो। सन 1980 वारे ॾहाके में शोहर जा नवां मयार क़ाइमु थिया। सन 1983 जे मूनवॉक ऐं थ्रिलर एल्बम हिकु सक़ाफ़ती ज़िलज़िलो बर्पा करे छॾियो। माइकल हर रिकॉर्ड तोड़े धरती जो सभ खां मशहूरु इंसान बणिजी वियो। हिन जे मथे ते चमकंदड़ सितारनि जो ताज हो ऐं फ़ौजी जैकेट लिबास। स्टेज ऐं हुजूम वधंदो वियो। माइकल ऐं इंसानी जे विच में फ़ासिला बि वधंदा विया। हू बुलंदी ते अकेलो थींदो वियो। जंहिंखे दुनिया बुलंदी चवंदी हुई, माइकल लाइ उहा हिकु बर्फ़ानी चोटी हुई। हिन पंहिंजे विञायल नंढपिण खे ॻोल्हण लाइ नेवरलैंड जो महल जोड़ियो, जेको रांदीगरनि सां भरे छॾियो, पर वक़्तु ॿीहर ख़रीद करे न सघियो। करोड़नि मदाहनि जे हुजूम में बि हू सख़्तु अकेलो हो। दुनिया खे सिर्फ़ु करिश्मो खपंदो हो, पर इन जादू जे पोयां लिकियल इंसान खे कंहिं न ॾिठो। हू पंहिंजे ई ज़हानत जो कैदी बणिजी पनाहगाह ॻोल्हींदो रहियो। माइकल जो अलमियो संदसि फ़न जी क़ीमत हुई। हुन पंहिंजो साह ऐं रतु स्टेज ते अर्पी छॾियो। हू हिकु अहिड़ो शख़्स हो जे सितारनि न हथु वधायो, छाकाणि त ज़मीन हिन लाइ तमामु ॻरी हुई। अॼु सिर्फ़ु मौसीक़ी बाक़ी आहे, इन छोकिरे जी अदबी गूंज जंहिं दुनिया खे नचणु सेखारियो, पर पाण सॼी उमिरि पंहिंजो घरु ॻोल्हींदो रहियो। माइकल जैक्सन।